अवां वध में वध केतिरी ॼमार जहिड़ा रहण पसंदि कंदा, 110 साल या 120 साल। पर साइंसदाननि वॾी दावा कंदे चयो आहे त ईंदड़ नसुल 141 सालनि ताईं जहिड़ो रही सघंदो। जॉर्जिया यूनिवर्सिटी जी हिक तहक़ीक़ मूजिबि मुमकिन आहे त मर्द 141 साल ऐं औरतूं 130 सालनि ताईं जहिड़ियूं रही सघनि। साइंसदाननि जो चवणु आहे त ताज़नि ॾहाकनि दौरान इंसानी उमिरि में वाध थी रही आहे। जॉर्जिया यूनिवर्सिटी जे तालीम जे माहिर डॉक्टर डेविड मैकार्थी 19 मुल्कनि में पीरसन माण्हुनि जे मौत जी शरह जो जाइज़ो वरितो, जंहिंमां ख़बर पई त उमिरि जे हवाले सां मौत जी शरह में वाध मुख़्तलिफ़ सालनि में पैदा थींदड़ माण्हुनि विच में मुख़्तलिफ़ हूंदी आहे। तहक़ीक़ में इहो बि ॿुधायो वियो त मेडिकल साइंस में तरक़ी ऐं ग़िज़ाइयत सां भरपूर ख़ुराक जी ग़िज़ा जी मौजूदगी जे करे माण्हुनि लाइ डिघी उमिरि ताईं जहिड़ो रहण मुमकिन थी सघे थो। डॉक्टर डेविड चयो त 1910 खां 1950 दौरान पैदा थियलनि में मौत जी शरह में ग़ैर मामूली घटिताई अचे सघे थी। संदसि चवणो त 115 सालनि जी उमिरि जे शख़्स लाइ ईंदड़ साल जहिड़ो रहण जा इम्कान 50% वधीक आहिनि। डॉक्टर डेविड चयो त इहे अंग अखर हतमी न आहिनि। मुमकिन आहे त जहिड़ो रहंदड़ शख़्स जी उमिरि में वाध थिए या लाथ बि अची सघे थी। हुन चयो त मुस्तक़बिल जे हवाले सां सभु अॻकथियूं ग़लति बि साबित थी सघनि थियूं। इन लाइ मां इहो नथो चई सघां त इहा 100% हक़ीक़त आहे। दुनिया जी सभ खां पीरसन औरत फ्रांस सां वास्तो रखंदड़ जीन लुइस कालमेंट हुई, जेका 122 साल ऐं 164 ॾींहं जहिड़ी रही। हू 1875 में पैदा थी ऐं 1997 में लाॾाणो करे वई। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हुन 119 सालनि जी उमिरि ताईं मिठाइयूं शौक़ सां खाधियूं हुयूं। हुन 1888 में मशहूरु मुसविर विंसेंट वान गोग सां बि मुलाक़ात कई हुई।